फाइनेंस खाते वटि पंहिंजी अयाशी लाइ पैसा आहिनि, हुकुमरान जी अयाशी लाइ पैसा आहिनि, चीफ मिनिस्टर हाउस जे मुलाज़िमनि जे लाइ पैसा आहिनि। तव्हीं जेके MP MLA उन जूं तव्हां लखनि में पघारूं कयूं आहिनि, जज जूं लखनि में पघारूं कयूं आहिनि, उस्ताद सिंध जो उस्ताद प्राइमरी उस्ताद जेको क़ौम जी ज़मानत सवानी ज़मानत आहे, पूरी दुनिया जे प्राइमरी उस्तादनि खे सभिनी खां वधीक मराहतूं हासिल आहिनि, पर वाहिद सिंध सूबो आहे जिते प्राइमरी उस्तादनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। उनजो सबबु वॾी वॾो इहो आहे त असां प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरण जी तयारी कोन्हे, सुठा पिया आहियूं। मूं फाइनेंस वारनि खे चयो तव्हांखे सिंध जे उस्तादनि खे हाणे हक़ ॾियणा पवंदा, ऐं हुनखे चैलेंज करे रहियो सिंध जा उस्तादो, असांजो हक़ आहे सरस्टेचर जेको सूबाई वज़ीर तइलीम सेक्रेटरी तइलीम असां 3 महीना पाणी में वेही कागज़ पटे जमे करे हिते जो हिकिड़ो सुठो उस्ताद हो साईं अमाल अब्बासी, उहो बि मूंसां गॾु कराची में हुयो। असां समरी ठाहे हाणे फाइनेंस खाते वारा चवनि था पैसा कोन्हे, मूं हुनखे चैलेंज कयो आहे ऐं सिंध जे उस्तादनि खे आउं अपील थो कयां, छो त दादू ज़िले जा हिते सभु उस्ताद कोन्हनि। तव्हां हर दादू जे ज़िले खे उस्ताद खे चओ, प्राइमरी खे हर मुंहिंजी भेण खे चओ, ऐं हू सॼी सिंध जे उस्तादनि खे गुज़ारिश थो करियां, अपील थो करियां, अचो 10 फेबरवरी ते कराची में जैसे सिंध जे उस्ताद जे हक़ जा नोटिफिकेशन न निकिरा त जी मौत क़बूल कंदासीं, वापसि न ईंदासीं। उस्ताद इतिहाद जिंदाबाद, एटे आला जिंदाबाद, साईं शफी मोहम्मद सठियो जिंदाबाद। के साहब हाणे ॻाल्हियूं कोन्हनि, छो त ॻाल्हियुनि जी आड़ में असांजे तहरीक खे कमज़ोर था कनि। जेसीं असांखे नोटिफिकेशन प्रेस क्लब ते खणी न ईंदा तेसीं असां कंहिं सभु ॻाल्हियूं कोन कंदासीं। जिंदाबाद जिंदाबाद।